नाज़िर उस्मान शाहूरी जे दरगाह हज़रत शेख मूसा जो सालियानो उर्स मुबारक शुरू थी वियो। मेले में वॾे अंग में अक़ीदतमंद पहुतल आहिनि। उन हवाले सां ॾिसो था सनाउल्ला थेबो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां इन वक़्तु मौजूद आहियूं दरगाह हज़रत शेख मूसा रहमतुल्लाह जो सालानो उर्स मुबारक जारी आहे। उन हवाले सां हिते आयल अॻवाननि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। हज़रत शेख मूसा आई दानी जो जेको सालियानो 801 उर्स मुबारक मल्हायो पियो वञे ऐं अली नवाज़ शाह रिज़वी जेके असांजा हिते जा वॾा बि मोहसिन आहिनि उन्हनि अची मलाकड़े में वेठा ऐं मेले जो इफ़्तिताह कयूं ऐं अॼु बि धमाल बि ख़ैर ख़ूबी सां मलाकड़े जी जेको सो थी गुज़री। अॼु बि मलाकड़ो थियो जंहिंमें साईं अली नवाज़ शाह रिज़वी ऐं ॿिया तरह जा जेके मोज़िज़ीन आहिनि सभु शामिलु थिया ऐं अॼु जेको दरगाह ते हींअर सूफ़ियानी महफ़िल मुनक़द कई वई आहे जंहिंमें सिंध जो मशहूरु रागी साईं मांझी फ़क़ीर साहिब जिन पंहिंजो जेको सो महफ़िल कंदा। जीअं त शेख मूसा जो उर्स मुबारक रवां दवा आहे साईं जन 800 साल पुराणो के ज़माने खां वठी हिते आहे। इन खां पोइ हिते शाहनात रिज़वी जेको काफ़ियुनि जो शहनशाह सॾियो वञे थो आहे उहो शाइर तमामु पहिरियों, पर उनजे इलाही उनजे रिसाले में उनजे बेतनि में वाज़े तरह इलाही बेत अहिड़ा शेख मूसे जे नाले सां मिलनि था त पहिरीं हाज़ुरी जेका असां शेख मूसा जी करणु खपे, पोइ जेको सो मुंहिंजी हाज़ुरी करियो। अहिड़ो रवाज़ साईं बुरल शाह वॾो पहिरीं हाज़ुरी शेख मूसा जी कंदो हो, पोइ वञी शाहनात जी हाज़ुरी कंदो हो। ऐं हिते ओलिया जिन जा ॿ मेला थींदा आहिनि। हिकिड़ो हीउ सालियानो मेलो थींदो आहे ऐं ॿियो मेलो जेको सो चाकी कंदा आहिनि सुमरा टंडुलियार जी अची। शेख मूसा रहमतुल्लाह अलैह जेको ईअं सम्झो त अॼु खां 800 साल अॻु जो हिते पहुता, वॾियूं ईअं सम्झो त रियाज़तूं करे तकलीफ़ूं काटे पोइ दुश्मन खे रूहानी तरह कहिड़े बि नमूने सां करामतनि जे ज़रिए ज़ेर करे हिते पहुता। अॼु हुननि जो नालो आहे ऐं संदसि दुश्मननि जो को बि नालो निशान कोन्हे। असांखे खपे त हिननि बुज़ुर्गनि जी ॾसियल वाट छॾियल राह ते जेकॾहिं हलंदासीं न असीं सिंध जा माण्हू इनशाअल्लाह असां पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदासीं। हिते असांजो जेको ही शेख मूसे दरगाह आहे इन जो उर्स मुबारक आहे MPA सैयद ज़ियाबा शाह रिज़वी ऐं सैयद अली नवाज़ शाह रिज़वीअ जे सरपरस्तीअ में थी रहियो आहे। हिते दुकानदारनि लाइ का बि न मसवाड़ आहे न का फीस आहे। हिते बहितरीन सिक्योरिटी ॾिनी वञे थी। दुकानदारनि सां हर तरह जो सहकार आहे। ज़ियाबा साईं जा माण्हू हिते फिरनि पिया ऐं जंहिं शइ जी बि ज़रूरत आहे त हुते पहुचाइनि। थोड़ी महांगाई थी वई, अॻे मालूम आहे सस्ता, हाणे हींअर थोरो महांगाई थी वई आहे। कश्मीर जेको थोरो चढ़ी वई आहे मथां माल महांगो, अॻे माल हूंदो सस्तो ऐं हींअर थोरो माल महांगो आहे। हाणे इन करे पोइ थोरो कारोबार जे धंधा थोरो केॾी महिल सही आहिनि केॾी महिल घटि आहिनि। साईं नवाज़ शाह रिज़वी जेके हिन मेले जा बानीकार आहिनि ऐं हीउ जेको मेलो हक़ीक़त ऐं मुरीदनि ग़रीबनि जो मेलो आहे। बाक़ी मेले जी जेका किरोना वबा एतिरो असरु विधो आहे, तव्हां ॾिसो अवाम आहे ई कान्हे। माना इन जो को इहो त माना अवाम ॾिसण में तव्हांखे रुपए में आनू अचे थी अवाम जिन एॾी अवाम हूंदी जेको माण्हू हली न सघंदो हो। अॼु इन किरोना वबा जो एतिरो त अञा ताणी माण्हुनि जे ज़हन में ख़ौफ़ वेठल आहे त किरोना वबा थी वेंदी। पर तव्हां हालत ॾिसो त इहा लॻी पई आहे। असांजे हिन कारोबार जो मेले जो जेको आहे उहो आहे